व्हाट्सएप वापेदारनि खे हिकु नई वार्निंग ॾिनी वई आहे जंहिंमें ॿुधायो वियो आहे त निंड कंदे संदनि व्हाट्सएप अकाउंट हैक करे सघिजे थो ऐं उन्हनि जी डेटा चोरी थी सघे थी। साइबर सिक्योरिटी माहिरनि इन खामीअ जो पतो लगायो आहे जेका व्हाट्सएप जे अकाउंट रिकवरी प्रोसेस में मौजूदु आहे। हैकर इन खामी खे माण्हुनि जा अकाउंट हैक करण लाइ इस्तेमाल करे रहिया आहिनि ऐं संदनि अकाउंटनि तां संदनि राब्ते नंबरनि ते ख़राब ऐं फ्रॉडी पैगाम मोकिले रहिया आहिनि। साइबर सिक्योरिटी माहिर लिखियो आहे त अव्हां सुम्ही रहिया हूंदा आहियो ऐं हैकर अव्हां जो व्हाट्सएप अकाउंट लॉगिन करण जी कोशिश कंदो आहे। अव्हां खे हिकु मैसेज में पिन कोड मिलंदो आहे। उन मैसेज में लिखियल हूंदो आहे त इहो पिन कोड ॿिए कंहिंखे न ॾियो न त अकाउंट हैक थी वेंदो। पर पोइ हैकर ॿिए ऑप्शन ते क्लिक कंदो आहे त खेसि कोड नाहे मिलियो, जंहिं जे नतीजे में व्हाट्सएप अव्हां खे वॉइस मेल कंदो आहे। उन वॉइस मेल में बि पिन कोड हूंदो आहे। हाणे हैकर डिफॉल्ट पिन कोड जे ज़रिए अव्हां जे वॉइस मेल ताईं रसाई हासिल कनि था ऐं उन मां व्हाट्सएप जो रिकवरी पिन कोड हासिल करे अव्हां जो व्हाट्सएप अकाउंट कंट्रोल करे वठनि था। ईअं करण बाद हैकर्स अव्हां जे व्हाट्सएप अकाउंट ते 2 फैक्टर वेरिफिकेशन लॻाइनि था, जंहिंसां इहो अकाउंट वरी अव्हां खे हथ नथो अचे ऐं हू वायरस ॿियनि माण्हुनि खे मोकिलींदा रहनि था ऐं उन्हनि जा अकाउंट बि हैक करे छॾनि था। जेकॾहिं इन खां बचणु चाहियो था त पंहिंजे वॉइस मेल जो पिन कोड कॾहिं बि डिफॉल्ट ते न रखो, पर नओं पिन कोड लॻाए पंहिंजे वॉइस मेल खे महफ़ूज़ बणायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk